الله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن وليي الله الذي نزل الكتاب وهو يتولى الصالحين والذين تدعون من دونه لا يستطيعون نصركم ولا أنفسهم ينصرون وإن تدعوهم إلى الهدى لا يسمعوا وتراهم ينظرون إليك وهم لا يبصرون خذ العفو وأمر بالعرف وأعرض عن الجاهلين وإما ينزغنك من الشيطان نزغ فاستعذ بالله إنه سميع عليم. إن الذين اتقوا إذا مسهم طائف من الشيطان تذكروا فإذا هم مبصرون وإخوانهم يمدونهم في الغي ثم لا يقصرون وإذا لم تأتهم بآية قالوا لولا اجتبيتها قل إنما أتبع ما يوحى إلي من ربي هذا بصائر من ربكم وهدى ورحمة لقوم يؤمنون. وإذا قرئ القرآن فاستمعوا له وأنصتوا لعلكم ترحمون. واذكر ربك في نفسك تضرعا وخيفة ودون الجهر من القول بالغدو والآصال ولا تكن من الغافلين. إن الذين عند ربك لا يستكبرون عن عبادته ويسبحونه وله يسجدون. صدق الله العظيم. बेशक मुझो मददगार अल्लाह आहे जंहिं नाज़िल कयो आहे किताब खे ऐं उहो ई मददगार आहे नेकोकारनि जो ऐं जिन माण्हुनि खे सॾियो था तव्हां ऐं जिन खे सॾियो था तव्हां उन्हीअ खां सवाइ नथा ताक़त रखनि तव्हांजे मदद जी न कि पंहिंजे नफ़्सनि जी मदद कंदा आहिनि। जेकॾहिं सॾींदे तूं इन्हनि खे हिदायत जे तरफ़ त न ॿुधंदा ऐं ॾिसंदे तूं इन्हनि खे त निहारनि था ॾिसनि था तुंहिंजे तरफ़ हालांकि इहे नथा ॾिसनि। वठि माफ़ करण खे ऐं हुकुम कर चङाई जो ऐं मोह मोड़ जाहिलनि खां ऐं जेकॾहिं खुटके तोखे शैतान खां को खुटको त पोइ पनाह वठ अल्लाह जी बेशक इहो ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे। बेशक जेके माण्हू परहेज़गार थिया मुतक़ी थिया जॾहिं पहुचे थी उन्हनि खे को चकर शैतान जो त होशियार थियनि था नसीहत हासिल कनि था पोइ अचानक इहे ॾिसंदड़ आहिनि संदन अखियूं खुली वेंदियूं आहिनि ऐं उन्हनि जा ॿाहिरि छिकनि था उन्हनि खे गुमराहीअ में
पोइ नथा घटाइनि, नथा कसर छॾनि। जॾहिं न आंदी तूं उन्हनि वटि का निशानी, का आयत, त चवनि था छो न ठाहे आए तूं इन खे, चओ त मां रुगो ताबेदारी कयां थो उन जी जेको वहय कयो थो वञे मुंहिंजे तरफ़, मुंहिंजे रब खां। हीअ आहिनि सम्झाणियूं तव्हांजे रब जे तरफ़ां ऐं हिदायत ऐं रहमत अहिड़ी क़ौम जे लाइ जेका क़ौम ईमान आणे थी। ऐं जॾहिं पढ़ियो थो वञे क़ुर, पोइ कन ॾेई ॿुधो तव्हां इन जे लाइ, ऐं माठ करियो तव्हां, ख़ामोशी करियो तव्हां, मन न मन रहम कया वञो तव्हां। ऐं यादि कर पंहिंजे रब खे पंहिंजे दिलि में आजिज़ी कंदे ऐं ख़ौफ़ सां ऐं वॾे आवाज़ खां घटि कौल खां सुबुह ऐं शाम, ऐं न हुज तूं ग़फ़लत वारनि मां। बेशक जेके तुंहिंजे रब वटि आहिनि नथा वॾाई कनि उन जी इबादत खां, ऐं तस्बीह बयानु कनि था उन जी, पाकाई बयानु कनि था उन जी, ऐं उन जे लाइ सजदो कनि था। सूरतुल आराफ जो आख़िरी ऐं 23हों रुकू, उन जी आयत नंबर 195 खां आख़िर सूरत ताईं 206 नंबर आयत ताईं तिलावत कई से, ऐं सिपारे जो 13हों रुकू आहे। इन्हनि आयात ते सूरह आराफ अल्लाह जे महिरबानी सां पूरी थई। इन रहियल अध रुकू जे आयात जी तिलावत भी कईसीं ऐं उन्हनि जो लफ़्ज़ी तर्जुमो भी पढ़ियोसीं। इख़्तिसार सां इन्हनि जो तफ़सीर जलालैन सफ़ो नंबर 146 जुल्द नंबर 1 अरबी में तफ़सीर आहे, उन मां नकुल कजे थो। पहिरीं आयत में अल्लाह ताला फरमायो इन्न वली अल्लाहुल्लज़ी नज़्ज़लल किताब। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो ऐलान फरमायो त मुंहिंजो वाली, मुंहिंजो नासिर, मुंहिंजो मददगार, मुंहिंजो मुहाफ़िज़ अल्लाह आहे, ऐं जंहिं ज़ात किताब मुक़द्दस खे नाज़िल कयो आहे। हिन क़ुर मजीद जी सही सिधी निस्बत नुज़ूल जी अल्लाह ताला जे तरफ़ आहे। हिन में कंहिं दुनिया जे पढ़ियल लिखियल माण्हू जो को भी कलाम, का भी ॻाल्हि, कुछ भी शामिल न आहे। ख़ालिसतन अल्लाह ताला जो कलाम आहे ऐं उन पाण नाज़िल फरमायो आहे। इहो ई अल्लाह मोमिननि जो, सालिहनि जो, नेकनि जो वाली, वारिस, वसीलो, मददगार, मुहाफ़िज़ आहे। पूरी काइनात जो मुहाफ़िज़ भी उहो आहे। अल्लाह खां सवाइ जिन खे माण्हू सॾनि था या उन ज़माने जे मुशरिकीन सां अल्लाह साईं ख़िताब फरमाईंदे फरमाया त जिन खे तव्हां अल्लाह खां सवाइ सॾियो था, अल्लाह खां सवाइ जेके भी हुजनि, पत्थर हुजनि, काठ हुजे, जानदार हुजनि, बेजान हुजनि, माण्हू हुजनि, केर भी हुजनि, अल्लाह खां सवाइ जिन खे सॾिजे थो बतौर माबूद जे, अल्लाह साईं फरमाए इन्हनि खे तव्हांजे मदद जी ताक़त ई कोन्हे का, इन्हनि खे मदद जी ताक़त ई कोन्हे का। इहे पंहिंजे पाण ई मदद नथा करे सघनि त तव्हांजी कहिड़ी मदद कंदा। जेको पंहिंजे मदद में मोहताज आहे ॿिए जो, पंहिंजी मदद पाण नथो करे सघे त ॿिए जी काॾो पुॼाईंदो, ॿिए खे छा ॾींदो, ॿिए जी हाजत रवाई ऐं मुश्किल कुशाई छा कंदो। अल्लाह सी फरमाए जेकॾहिं तव्हां इन्हनि बुतनि खे
अलाह खां सवाइ जिन माबूदनि खे सॾींदो हिदायत जे तरफ़, सिधे दग जे तरफ़, ला यसमऊ कोन ॿुधंदा। बुत खे वञी या काठ जो ठहियल या पथर जो ठहियल इहे मूर्तियूं वग़ैरह जेके हुजनि इन्हनि खे वञी सॾिजे त इहे ॿुधंदियूं ई कोन, न को या ॿुधी करे का तव्हांजी ॻाल्हि ते अमल कनि, इहा आहे ई कोन। ईअं ई सॼो ॾींहुं माण्हू मथो हणे पर हुन ते कोई बि फ़र्क़ु कोन पवंदो। ऐं तव्हां जॾहिं बुतनि खे ॾिसंदो, साम्हूं बीहंदो त ईअं सम्झंदो त इहे ॾिसनि था, पर इन्हनि हथरादू ठाहियल अखियुनि में नज़र न हूंदी। माण्हू जॾहिं बुत जे साम्हूं बीहंदो, उन जी जेका मूर्ति ठहियलु हूंदी आहे, उनजो जेको नक्शो ऐं नमूनो ठहियलु हूंदो आहे, माण्हू इहे महसूसु कंदो त इहो बुत मूंखे ॾिसे थो। हालांकि अलाह साईं फरमायो त उनखे त एतिरी ताक़त बि कोन्हे, इहे जेके अखियूं ठाहियूं अथनि इन्हनि अखियुनि सां ॾिसी सघे, एतिरी बि सघो हुनखे कोन्हे, एतिरी बि ताक़त कोन्हे का उनखे। अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम फरमाया, ख़ुदिल अफ़्व, माफ़ करण जी आदत शरीफ़ा खे पंहिंजी तबीयत बणाए छॾ, आसानी। वामुर बिल उर्फ़, चङाई जो हुकुम कर पियो, माण्हुनि खे चङाई जो दग ॾस पियो, भलाई जूं ॻाल्हियूं कंदो रह। उर्फ़ चइबो आहे मारूफ़, सुठा कम, सुठियूं आदतूं, जंहिंखे अकुल बि सुठो सम्झे ऐं शरीयत बि सुठो सम्झे, इन खे चइबो आहे उर्फ़ ऐं मारूफ़। अकुल जे हिसाब सां बि चङा कम हुजनि, शरीयत जे हिसाब सां बि चङा कम हुजनि। अल्लाह ताला फरमाए इन्हनि शयुनि जो हुकुम कंदो रह। वअरिद अनिल जाहिलीन, ऐं जाहिल माण्हुनि खां मुंहुं मोड़े छॾ। हिकिड़ी हदीस पाक में ईंदो आहे, इब्न जरीर ऐं इब्न अबी हातिम का मुरसल आहे, पर में जॾहिं इहा आयत नाज़िल थी त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, मा हादा या जिब्रील, ही छा आहे जिब्रील अमीन अलैहिस्सलाम? क़ाल इन्नल्लाह अमरक अन तअफ़ु अम्मन ज़लमक। जिब्रील अमीन अलैहिस्सलाम अर्ज़ कयो त अल्लाह साईं तव्हांखे हुकुम कयो आहे त जेको तव्हां ते ज़ुल्म करे उनखे माफ़ करे छॾियो। अहिड़ी का आहे असां में अॼुकल्ह अहिड़ी का ख़ूबी, का ख़ासियत? असां चवंदासीं त अॻियो शेर आहे त मां उनखां सवा शेर आहे, अॻे हेतिरी ग़लती कई आहे त मां इनखे ॾींहं जा तारा ॾेखारींदुमि। असां में सीरत आहे ई कोन। जेकॾहिं असांजे अंदरि इहा हिकिड़ी ख़ुशूसियत हुजे न, माण्हू पंहिंजे शर्म में ॿुॾी ऐं शर्म करे काफ़ी मुआशिरे में तब्दीली अची सघे थी। ऐं जिब्रील अमीन अलैहिस्सलाम हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ कयो, वतुअती मन हरमक, ऐं तूं उन माण्हू खे ॾे जेको तोखे महरूम करे। मिसाल तौर ते असां चवंदा आहियूं मूंखे भत में सॾु ॾिनई न ॾिनई मां छो ॾियांसि, पर जेकर हिकिड़ो माण्हू नथो ॾे, ॿियो उनखे ॾींदो त उनखे लॼ थींदी, बाबा मां पाड़े जो ख़्यालु न कयो, हुन पाड़े जो ख़्यालु कयो, मां जेको आहे बिरादर जो ख़्यालु न कयो, हुन बिरादर जो ख़्यालु कयो। अॼुकल्ह त असांजे अंदरि एॾा रिश्तनि नातनि में मसइला आहिनि त मां छो सॾु ॾियांसि, मूंखे न ॾिनई, मां छो वञांसि, मूं ॾे न आयो, मां छो पेर भरियांसि, मुंहिंजो न भरियईं। वतसिल मन क़तअक वसिल मन क़तअक, जिब्रील अमीन अलैहिस्सलाम अर्ज़ कयो, साईं जेको तोसां कटे तूं उन सां ॻंढ, जेको तोसां कटे तूं उन सां ॻंढ। क़ाल फरमाई त इहा अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सुठियूं अख़लाक़ अज़ीमा, मकारिम अख़लाक़ जूं ॻाल्हियूं हुकुम फरमायूं। व इम्मा यनज़ग़न्नक मिन शैतानि नज़ग़ुन, बाक़ी जेकॾहिं शैतान जे तरफ़ों को कंहिंखे रुॻो लॻे थो या वसविसा विझे थो, फस्तइज़ बिल्लाह, पोइ अलाह जी पनाह वठि। माना अहिड़ियूं ॻाल्हियूं माण्हू खे साम्हूं ईंदियूं, अॻे मूं ते ज़ुल्म कयो, मां उन सां चङो हलां, शैतान रुॻो ॾींदो, यार तूं कमज़ोर थी आहीं, तूं हीणो थी आहीं, तूं हेठां ई थो वठे, तुंहिंजो हुन में कहिड़ो गर्ज़ु आहे, हो तोखां वधीक छा हैसियत में तूं ईअं थो करे। अल्लाह ताला फरमाया फस्तइज़ बिल्लाह, अलाह खां पनाह घुरो, अलाह जी पनाह घुरो त शैतान जे तसल्लुत खां, शैतान जे वसवसे खां, तॾहिं ई माण्हू बची सघंदो
जॾहिं माण्हू अलाह ताला खां पनाह घुरंदो। वईमा यंज़ग़न्नक इन आयत जे नुज़ूल में सबब नुज़ूल लिखियो अथनि त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं अलाह ताला हुकुम कयो अमुर बिल मारूफ़ जो ऐं अख़ज़ बिल अफ़्व जो, माफ़ करण जो, जाहिलनि खां मुंहुं मोड़ण जो, क़ाल व कैफ़ बिल ग़ज़ब फ़नज़लत हाज़िल आया वहुव नख़्ज़ व नक़्स। पोइ कावड़ जे बारे में इहा आयत नाज़िल थी त जॾहिं माण्हू खे कावड़ अचे त पोइ इहो माण्हू अऊज़ बिल्लाहि मिन शैतान रजीम पढ़ी छॾे। त कावड़ बि शैतान जोश ॾियारींदो आहे, माण्हू खे हैजान तबीयत थींदी आहे, तंहिंजे करे पोइ इहा अऊज़ बिल्लाहि मिन शैतान रजीम। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अजीब नुस्ख़ो कावड़ खे ख़तमु करणु। माण्हू चवंदा आहिनि साईं वज़ीफ़ो ॿुधाए कावड़ खे ख़तमु करण जो। हिकु त अऊज़ बिल्लाह पढ़िजे, ॿियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जेकॾहिं माण्हू खे कावड़ अचे बीठो आहे त वेही रहे, वेठो आहे त सुम्ही पए। ऐं इहो आम करे डॉक्टर बि ॿुधाईंदा आहिनि BP हाई हुजे त पोइ इन जो इहो बि तरीक़ेकार आहे। BP खणी असां चऊंसि त कावड़ वधीक हुजेसि बीठो आहे वेही रहे, वेठो आहे त लेटी पए, इहो कावड़ घटाइण जो तरीक़ो आहे। अॼुकल्ह माण्हू घर ड्राहे उजाड़े पंहिंजा पोइ चवनि साईं तलाकूं कावड़ में ॾिनियूंसीं, मोहबत ऐं प्यार में केरु तलाकूं ॾींदो। टे तलाकूं ॾेई चईसीं हाणे नंढड़ा बच्चा आहिनि, हाणे छा कयूं। पंहिंजो घर माण्हू उजाड़े ईअं कावड़ में पोइ वरी चवनि था असीं हाणे हीउ मसइलो आहे। अलाह ताला फरमाए त अलाह साईं तव्हांजे चयल ॻाल्हियुनि खे ॿुधे थो, तव्हांजे कयल अमलनि खे फेलनि खे ॼाणे थो। इन्नल लज़ीन तक़ौ इज़ा मस्सहुम ताइफ़, जेके मुतक़ी परहेज़गार आहिनि जॾहिं हिननि खे का तकलीफ़ पहुचे थी शैतान जे तरफ़ां, को उन्हनि खे थी वञे अहिड़ी का ग़लती सरज़द का थी वञे उन्हनि खां, तज़क्करू त पोइ वरी अलाह जे सज़ा खे यादि कनि था ऐं उन्हनि जूं अखियूं खुली थियूं वञनि। कॾहिं कॾहिं नेक माण्हुनि खां बि ग़लती थी वेंदियूं आहिनि, पर पोइ पाण खे संभाले वठंदा आहिनि, पाण खे होश में अची वेंदा आहिनि, अलाह जी सज़ा उन्हनि खे यादि अची वेंदी आहे, अलाह जो सवाबु उन्हनि खे यादि अची वेंदो आहे। पोइ उहे उन ग़लतियुनि खां वापसि पोइते मोटी हटी वेंदा आहिनि। व इख़्वानुहुम यमुद्दूनहुम फिल ग़य, बाक़ी शैतान जा भाइर काफ़र या शैतान जहिड़ा इहे इन्हनि खे सरकशी में छिकिन था, का बि कसर नथा घटाइनि। उन्हनि जी कोशिश इहा आहे त इन्हनि खे गुमराह कयूं, इन्हनि खे कंहिं न कंहिं गुनाह में मुब्तला कयूं, शैतान ऐं शैतान जहिड़ा। इन खां पोइ अलाह ताला फरमायो अहले मक्का चवनि था त तूं जेको आहे पंहिंजे तरफ़ां इहा आयत छो न ठाही, हीअं छो न कई, हे छो न आयत आंदई, हे मौजो छो न आंदई। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह से फरमायो त इहो ऐलान करे इन्नमा अत्तबिउ मा यूहा इलैया मिर रब्बी, मां पंहिंजे रब जे तरफ़ां वही कयल क़ुरान जी ताबेदारी कयां थो। जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1.25 लख नबियनि जे सरदार हुज़ूर नबी आख़िर ज़मान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन क़ुरान जी ताबेदारी कई आहे त तव्हां असां मुस्लमाननि ते बि क़ुरान जी ताबेदारी करणु लाज़िम आहे। ऐं इहो मुंहिंजे तरफ़ां न आहे, इहो अलाह जे तरफ़ां आहे। हीउ क़ुरान सम्झाणियूं आहिनि, दलील आहिनि तव्हांजे रब जे तरफ़ां, हिदायत आहे, रहमत आहे, पर अहिड़ी क़ौम जे लाइ जंहिंजे अंदरि ईमान आहे, बेईमान क़ौम जे लाइ न आहे। हिन क़ुरान मां हिदायत मिलंदी मोमिननि खे, हिन क़ुरान जी रहमत हासिल थींदी मोमिननि खे, हिन क़ुरान जूं सम्झाणियूं मिलंदियूं मोमिननि खे जंहिंजे अंदरि ईमान हूंदो। बाक़ी जे अंदरि ईमान न हूंदो उनखे क़ुरान जी सम्झाणी सम्झ में कोन ईंदी, क़ुरान जे हिदायत वारो दग कोन वठंदो, क़ुरान जी रहमत कोन हासिल करे सघंदो। आख़िरी आयत में अलाह ताला फरमाए जॾहिं क़ुरान पढ़ियो वञे फस्तमिउ लह, पोइ उनखे कन ॾेई ॿुधो, तवजो करे ॿुधो, वअंसितू ऐं ख़ामोश रहो, लअल्लकुम तुरहमून, मन तव्हां ते रहम कयो वञे। इन आयतुनि जे बारे में इहो लिखियलु आहे त इहा जुमे जे ख़ुतबे जे बारे में नाज़िल थियूं त उन में क़ुरान जूं आयतूं वग़ैरह बि हूंदियूं आहिनि त जॾहिं जुमे जो ख़ुतबो पढ़िजे थो त उन में ख़ामोश रहो, या जॾहिं नमाज़ में क़ुरान शरीफ़ जी तिलावत थिए थी त ख़ामोश रहो, या ईअं को माण्हू वेठो आहे हिते तिलावत करे थो ऐं ॿिया वेठा आहिनि
हाणे हरूभरू कचहरी वेठा कनि लोड़ कनि, ईअं न कयो। क़ुर शरीफ़ जी तिलावत हले त पोइ माण्हू जेको आहे ख़ामोश रहे। बाक़ी इन जो मक़सदु न आहे त हिकिड़ो तिलावत करे थो 10 ॼणा ॿिया तिलावत ई न कनि, उहे चुप करे वेही रहनि, ईअं न। भली 10 ॼणा वेठा आहिनि 10 ई तिलावत कनि, 10 ॼणा वेठा आहिनि 10 ई ज़िक्र अस्कार कनि, 10 ॼणा वेठा आहिनि भली जेको आहे उन में दीन जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कमकार दीन जे मुतलिक़ कनि था, त उनजी इजाज़त आहे। अल्लाह ताला फरमाए त रब साईं जो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम थियो, पंहिंजे रब खे यादि कर, ज़िक्र कर पंहिंजे दिलि में आहिस्ता तज़र्रुअन आजिज़ी सां, वख़ीफ़तन ख़ौफ़ सां। आजिज़ी बि हुजे, ज़िक्र अस्कार जो बि हिकिड़ो तरीक़ेकार थींदो आहे। अदब अल्लाह ताला सेखारियो त अल्लाह जो जॾहिं ज़िक्र कजे, अल्लाह खे यादि कजे, आजिज़ी हुजे, माण्हू पाण खे घटि सम्झे, माण्हू पंहिंजे अंदरि तज़ल्लुल पैदा करे, वख़ीफ़तन रब जो ख़ौफ़ बि हुजे त रब साईं मां जेके कलमा चवां थो पंहिंजी बारगाह में क़बूल कजां। मतां कॾहिं कॾहिं बेअदबी में माण्हू अहिड़ा अल्लाह ताला जे अस्माए हुस्ना, अल्लाह जा नाला, अल्लाह जो ज़िक्र बेअदबी में माण्हू करे विझे, अदब सां, आहिस्ता, तज़ल्लुल सां। वदूनल जहर मिनल क़ौल, ऐं सफ़ा रड़ियुनि खां घटि, सफ़ा माण्हू रड़ियूं करे, वॾियूं आवाज़ करे, हुकरा करे, ईअं बि न, दरमियाने कौल सां, जो माण्हू इन सां थकिजी बि न पोए, बेअदबी बि न थिए। बिलग़ुदुव्वि वल आसाल, सुबुह ऐं शाम अल्लाह ताला जो ज़िक्र कजे। सुबुह बिलग़ुदुव्वि वल आसाल, ॾींहं जे इब्तिदा में बि ऐं राति जो बि, सुबुह ऐं शाम अल्लाह ताला जो ज़िक्र कजे पियो। अल्लाह से फरमायो वला तकुम मिनल गाफ़िलीन, अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल न हुजे। अल्लाह खे हर वक़्तु माण्हू यादि करे। क़ुर शरीफ़ में आहे अल्लाह जा नेक बाना वेहंदे घुमंदे फिरंदे सुम्हंदे अल्लाह खे यादि कंदा आहिनि, ज़िक्र कंदा आहिनि। जॾहिं तव्हां ज़िक्र में मशगूल थींदो न, तव्हांखे सुकून बि ईंदो, निंड बि ईंदो, आराम बि ईंदो, राहत बि ईंदी, ऐं तव्हांजे टेंशन फ्री। पर जेकॾहिं तव्हां ज़िक्र न कंदो, पोइ सुकून बि न ईंदो, निंड बि न ईंदी, परेशानी बि थींदी। इहो वज़ीफ़ो आहे, माण्हू अल्लाह जो ज़िक्र करे पियो त उनजूं सभु परेशानियूं बि अल्लाह जे हुकुम सां दूरि थी वेंदियूं, आराम ऐं सुकून ऐं निंड बि उनखे ईंदी। वला तकुम मिनल गाफ़िलीन, ऐं गाफ़िलनि खां न हुजे। बाक़ी जेके अल्लाह वटि मलाइक आहिनि, उहे वॾाई कोन था कनि अल्लाह जे इबादत खां, उनजी तस्बीह पढ़नि था जीअं उन्हनि खे लाइक़ु आहे, ऐं सजदो बि कनि था, अल्लाह जो सजदो इहो बि कनि था। इहा आख़िरी सजदे वारी आयत आहे, जिन खे चइबो आहे सजदो तिलावत जो। जिन इहा आयत ॿुधी उन्हनि ते सजदो तिलावत करणु लाज़मी आहे। अल्लाह जे महिरबानी सां सूरह आराफ़ पूरी थी। सुभाणे खां सूरतुल अनफाल शुरू थींदी, जंहिंमें जिहाद, क़िताल, माल गनीमत जे तक़सीम ऐं ग़ज़वात जो बयानु आहे। इंशा अल्लाह ताला ज़िंदगी रही त वरी छंछरु रातनि खे इंशा अल्लाह तिलावत कंदासीं। रब्बना आतिना फ़िद दुनिया